समूरे मुल्क में जिते आम वाइपे जे शयुनि जी ख़रीद ऐं विकिरे लाइ जुमा बाज़ार लगाया वञनि था, अहिड़ी रीति मीरपुर माथिलो में गाॾियुनि जी जुमा बाज़ार लॻाइणु शुरू कई वई आहे, जिते फ़क़्ति गाॾियुनि जी ख़रीद व फ़रोख़्त कई वेंदी आहे। मीरपुर माथिलो में क़ौमी शाहराह ते मीराणी मार्केट में हर जुमा ते गाॾियुनि जी मेला बाज़ार लॻाई वेंदी आहे। गुलक शोरूम जे ताउन सां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां शोरूम मालिक तोड़े गाॾियुनि जी ख़रीद व फ़रोख़्त कंदड़ वापारी हिन जुमा बाज़ार में पंहिंजूं गाॾियूं काहे अचनि था। इन हवाले सां शोरूम मालिक ऐं वापारी ॿुधाइनि था त मां पाण कराची खां आयो आहियां। हिते कराची खां भाउ घुरायो आहे। पहिरियों हिते रहियासीं, हाणे कराची आयासीं। जुमे बाज़ार में गाॾी ॾिसो त पिया, जेकी मौक़े में मिली उहा वठंदासीं। बाज़ार रक़म सही आहे। तक़रीबन 4 महीना थिया जुमे बाज़ार लॻे थी। हिन टाइम भी तक़रीबन 30-35 गाॾियूं बीठियूं, जेकी संगत आई आहे 2-3 गाॾियूं वठी बि वई आहे। हर जुमे ते अचे थो कोई ख़ाली नथो मोटे। ऐं सिंध में तक़रीबन इहा जुमे बाज़ार पहिरीं आहे। बाक़ी कराची आहे, कराची को मीरपुर आहे, ॿी का अहिड़ी जुमे बाज़ार आहे कोन। तक़रीबन दोस्त जेके अचनि था न जुमे बाज़ार में ख़ुशि थी गाॾी वठी वञनि था। तक़रीबन गाॾियूं पहिरीं बाज़ार को सस्तियूं मिलंदियूं, जेको विकिणणु अचे थो मजबूर थी करे तक़रीबन जुमे बाज़ार में चक्रो 40-50 हज़ार रुपये गाॾी सस्ती पए थी। उन को डॉक्यूमेंट्स गाॾियूं हूंदा आहिनि, उन टाइम मौक़े ते हर शइ मौजूदु हूंदी आहे। का इन में का हेरा फेरी न आहे, का ॻाल्हि न। असांजी सिर्फ़ु कमीशन शोरूम जी, बाक़ी तक़रीबन गाॾियूं सस्तियूं मिलंदियूं। विकिरो करणु अचे थो तक़रीबन उनजी बि गाॾी विकिजी वञे थी। पर इहा जुमे बाज़ार जेकी आहे मीराणी मार्केट मीरपुर माथिले बाईपास लॻे थी, नर्स छॾाणी सी पंप सां गुड लक शोरूम जे ताउन सां रहीमबग चांडियो मां ख़ुदि शोरूम वारो आहियां। गाॾियुनि जी ख़रीदारी ऐं विकिरो लाइ लॻायल जुमा बाज़ार ख़रीदार तोड़े विकिरो कंदड़ वापारी लाइ साराही जो सबबु आहे। उमर कोराई, मीरपुर माथिलो।